जी भाउ मुंहिंजी उमेर बाप खे हथ जोड़े मुंहिंजो अर्ज़ु आहे, नंढड़ी मुंहिंजी शीरीन खणी आहिनि 13 तारीख़ खां वठी जे कंहिं महिल ताईं ज़ाया नथा कनि। ऐसे जो तारीख़ कहिड़े खे सभु ख़बर आहे। मुंहिंजी नंढड़ी आहे शीरीन बि 9 सालनि जी आहे, अलाए कहिड़नि हालनि में आहे। हुननि खे न गिरफ़्तार था करनि, न मूंसां इंसाफ़ थो थिए। रोज़ु रोज़ु मूं 5 माण्हू हुननि सां गॾु था अचनि, मां हिकिड़ी ॼणी थी अचां। सुभाणे मुंहिंजी तारीख़ आहे। SP खे मां हथ जोड़े अर्ज़ु थी कयां त मूंखे नंढड़ी वापसि कराई वञे। शीरीन महीनो थी वियो आहे मुंहिंजी नंढड़ी खे, अलाए कहिड़नि हालनि में आहे, मूंखे वापसि कराई वञे। अलाह जो नालो अथव अदा साहब तव्हांखे मुंहिंजो अलाह जो नालो अथव, तव्हां मूंसां गॾु आहियो। पोइ बि मूंखे ग़लति ॻाल्हाइनि था। मां हिन जे करे ॻोठ में बि नथी रहां। हुन सां चङनि भलनि जा हथ आहिनि। उहो अकेलो न आहे, उहो हासकारी अकेलो वेहे थो, पर अंदरी तो हुनखे सभिनी जी सपोर्ट आहे। मूंखे कंहिंजी सपोर्ट न आहे, मां ग़रीब आहियां। अलाह जो नालो अथव अदा मूंखे न्याणी मोटाए ॾियो। जस्टर खे मोकिली आहे दरख़्वास्त, उमेर बाप खे मां हथ थी ॿधां त मूंसां इंसाफ़ कयो वञे, मूंखे नंढड़ी वापसि कराई ॾी वञे। शीरीन मूं ते कूड़ा केस सुभाणे तारीख़ रखियल आहे, मूंखे सुभाणे तारीख़ नंढड़ी वापसि कराई वञे। SP साहब खे मां हथ थी ॿधां त मूंसां इंसाफ़ कयो, छो न त मूंसां इंसाफ़ थिए। छाजे लाइ इंसाफ़ नथो थिए? मूंखे सुभाणे नंढड़ी मूंखे वापसि कराई वञे। अलाह जो नालो अथव अदा। हुन सां चङनि भलनि जा हथ आहिनि, हू हिकिड़ो न आहे, ॾाढा आहिनि। थाणनि ते बि हुननि जा माण्हू आहिनि ऐं हिन जो पीउ रिटायर पुलिस वारो आहे। सॼा कम हिननि जा आहिनि। अदा ख़ुदा जे वास्ते मूंखे नंढड़ी वापसि कराई वञे। शीरीन